अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जी वीडियो में असां के ॿुधाईंदासीं त दर्दन जो देश कॾहिं खां ऐं कहिड़ी तारीख़ ते KTN ते हलंदो। त दर्दन जो देश हिकु सोप सीरियल KTN ते तमामु जल्द अचण वारो आहे। हुन जी तारीख़ जो ऐलान कयो वियो आहे त उहो तारीख़ तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में त ड्रामो कहिड़े महीने में कहिड़ी तारीख़ खां करे हलंदो ऐं कहिड़े ॾींहंनि ते हलंदो। त हिन वीडियो में तव्हांखे मुकमल ॿुधाईंदा, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त अगर इन ड्रामे बाबत तव्हांखे को बि सुवाल पुछणो आहे त मुंहिंजी फेसबुक की ID तव्हांखे हिन चैनल जे बारे में मिली वेंदी, उते वञी तव्हां मूंखे उन ते सुवाल करे पुछी सघो था, तव्हांखे मां हुनजो जवाबु ज़रूरु ॾींदुमि। त दर्दन जो देश ईंदड़ महीने पहिरीं या 2 तारीख़ ते KTN ते हलंदो ऐं हीउ सूमर खां करे जुमे ताईं हलंदो। ऐं जॾहिं त छंछरु ऐं आचर जो नओं ड्रामो कॉमेडी ड्रामो लड्डू पाले त उहो ड्रामो छंछरु ऐं आचर ते हलंदो। भाई दर्दन जो देश जेको आहे सूमर खां जुमे ताईं हलंदो, उहो बि ईंदड़ महीने जी पहिरीं 2 तारीख़ ते। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू मैच।